गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल न्यू सईदाबाद में 5 क्लास के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे मान में अलविदाई पार्टी रखी वई, जंहिंमें शागिर्दियाणियुनि नज़ीर बानू, मुस्कान काका, जन्नत मेमण, अनसा मेमण ऐं शागिर्दनि ज़ाकिर सोलंकी, फरमान मेमण, अब्दुल माजिद उमरानी ऐं ॿियनि मिली नगमा ऐं बैत पढ़ी खूब दाद हासिल कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे नौजवान अदीब ऐं तइलीमी माहिर ज़ाहिद काका चयो त कंहिं बि क़ौम जो सरमायो हुन जो नओं नस्ल हूंदो आहे। ही मासूम ॿार मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। हिन चयो त तइलीम जी बहितरी लाइ सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। समाज जा सभई हल्का तइलीमी इदारनि जी मालिकी कनि त बहितरी अची सघे थी। तक़रीब में सीनियर उस्तादनि सैयद शाहनवाज़ शाह, गुलाम मुस्तफ़ा शाह, कादिर बख्श हिंगोरो ऐं अहमद राव शिरकत कई। तक़रीब जे आख़िर में ॿारनि में अवार्ड पिणु तक़सीम कया विया।